ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। इमरान खान मुल्क ऐं अवाम जो केतिरो सॼणो आहे, उहा मुल्क जे अवाम खे 3 सालनि जी संदसि हुकूमत दौरान ख़बर पइजी वई आहे। संदसि सियासी खेल ख़त्म थियण जी घंटी वॼी चुकी आहे। अहिड़ो इज़हार पीपी ज़लई अॻुवाण वॾेरो इलाउद्दीन जूने जो रुकन बुरड़ा में नई ठहियल सचल टाउन प्लाटिंग स्कीम जो इफ़्तिताह करण दौरान साफ़ सां ॻाल्हाईंदे कयो। इलाउद्दीन जूने जो चयो त इमरान खान बेएतमादी रिथ खां हिन वक़्तु भॼी रहियो आहे, पर असां खेसि भॼण न ॾींदासीं, छो जो संदसि बेएतमादी रिथ ज़रिए सियासी मौत हर सूरत में अचणो आहे। इलाउद्दीन जूने जो चयो त पीटीआई जे मेंबरनि जी इमरान खान खां बग़ावत करणु संदसि हुकूमत जी नाकाम कारकर्दगीअ जो सबूत आहे। सचल टाउन जो इफ़्तिताह करण दौरान वकील मोहम्मद अली शेख राणा, रमज़ान राजपूत, सेठ कारूमल, नवाब खान बबर राणा, अजीम राजपूत, गुलशर खासकेली, मोहम्मद खान बिरोही, जब्बार खासकेली राणा, राशिद राजपूत, शाह मोहम्मद बिरोही, लियाकत राजपूत, रियाज़ खासकेली ऐं ॿिया अॻुवाण गॾु हुआ। रिपोर्ट करे रहियो आहे जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन।